आलमी खुराक वारे इदारे WFP ऐं सिंध हुकूमत पारां सूबे में औरतुनि ऐं कमज़ोर थींदड़ ॿारनि खे सेहतमंद ऐं बीमारियुनि खां पाक करण लाइ विटामिन मिलियल अटे ज़रिए बहितरी जो मंसूबो रिथियो वियो आहे, जंहिं ते अमल ऐं चूंडियल नुमाइंदनि ज़रिए मंसूबे खे अवाम ताईं पहुचाइण लाइ आगाही बाबति तक़रीब रखी वई, जेतोणीक चूंडियल नुमाइंदनि जी अक्सरियत दावत बावजूदि घटि शिरकत कई। ॿारनि में ग़िज़ाई खोट कीअं ख़त्म थींदी? सिहत वारे सूबाई वज़ीर डॉक्टर सिकंदर मिंद्रो ॿुधायो त गॾियल क़ौमुनि जे ठाहियल गोल मुताबिक़ कमु करे रहिया आहियूं, अलबत्ता हू कुदरती निज़ाम मुक़ाबले राय मुख़्तलिफ़ रखे थो। मक़सदु इहो आहे त दुनिया में यूनाइटेड नेशन्स हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो आहे त सभु माण्हू सुखिया हुजनि, सभु को बुखियो न हुजे, को बीमार न हुजे, ग़ुर्बत ख़त्म थी वञे। उन जे लाइ हिकिड़ो सॼी दुनिया खे हिकिड़ा गोल्स ॾिना अथनि त इहे गोल्स तव्हांखे हिकिड़े जेको मुक़ररु कयल अरसो आहे उन तहत पूरा करणा आहिनि। असांखे इहो ॿुधायो थो वञे त जेकॾहिं तव्हां इहे माइक्रो न्यूट्रिएंट्स जेके असां ठाहे मोकिलियूं था, इहे जेकॾहिं तव्हां न खाराईंदो त तव्हांजे ॿारनि जो कदु घटिजी वेंदो, तव्हांजी जेका ज़िंदगी ख़राबु थी वेंदी, तव्हां बीमार थी वेंदो। टेक्निकली मेडिकली ॾिसूं त बिल्कुलु सही ॻाल्हि था कनि। MPA डॉक्टर सोहराब सरकी प्रोग्राम खे सुठो करार ॾिनो। संदसि चवणु हो त ॿार सेहतमंद पैदा थींदा। न्यूट्रिशन जे हवाले सां माण्हू जॾहिं वीक थींदो आहे त पोइ उन ते सभु बीमारियूं अटैक कंदियूं आहिनि, त उन में जेकॾहिं न्यूट्रिशन सही हूंदी कंहिं ॿार जी या कोई बि हेल्दी हूंदो त उन खे का बि बीमारी न थींदी, ऐं जेकॾहिं का बीमारी थींदी त उन में जेकॾहिं उन्हनि जी इम्यून सिस्टम डिफेंस सिस्टम मज़बूत हूंदो त उहे जेके आहिनि जरासीम बीमारी वारा उन ते हमिलो न करे सघंदा। सिहत वारे सेक्रेटरी डॉक्टर फज़लुल्लाह पेचो जो चवणो त सूबे में कमज़ोर ॿार पैदा थियण सां मौत जी शरह घणी आहे, जंहिं ते ज़ाब्ते में प्रोग्राम मददगार साबित थींदो। में वरी जेका इम्यूनाइज़ेशन जेको प्रोग्राम आहे असांजो, उहो बि इफेक्टिव न थींदो जेसिताईं असां न्यूट्रिशन डेफिशिएंसी ॿारनि खे स्ट्रेंथ नथा ॾियूं। ॿारनि खे स्ट्रेंथ ॾींदासीं, सही इम्यूनाइज़ेशन हूंदी त पोलियो बि न थींदो ॿारनि खे। मां सम्झां त पूरी सिंध में ई करिणो आहे असांखे, को लिमिटेड कंहिं ज़िलनि ताईं न आहे। वर्ल्ड फूड प्रोग्राम जे सूबे में परॾेही चीफ ऑफिसर जो चवणो हो त पूरी दुनिया में इहो प्रोग्राम हली रहियो आहे। मुल्क जे ॿियनि हिसनि बैदि सिंध में प्रोग्राम शुरू कयो वियो आहे, जंहिं सां ईंदड़ वक़्त में बहितरी थींदी। World Food Programme, we are supporting the government of Sindh to address issues of malnutrition and microdeficiency. So this event is for the advocacy. We want to raise awareness on the policy makers so that they can lobby, they can help us to put right policies in order to address our malnutrition in Pakistan and all over Sindh. वर्ल्ड फूड प्रोग्राम जे पॉलिसी ऑफिसर डॉक्टर नवीद भुट्टो प्रोग्राम बाबति ॿुधायो त सूबे जे हर फ्लोर मिल ज़रिए ग़िज़ाई बहितरी प्रोग्राम ते अमल शुरू कयो वियो आहे। वीट फ्लोर फोर्टिफिकेशन में असां छा कंदासीं, उन में असां आयरन, फोलिक एसिड ऐं विटामिन B12 जेको मेन कंपोनेंट आहिनि, जंहिंमें माउ में रत जी कमी ऐं ॿारनि में रत जी कमी घटाए सघूं था, त उन ते अॼु फोकस करिणो आहे। वर्ल्ड फूड प्रोग्राम जे न्यूट्रिशन ऑफिसर डॉक्टर मसूद अब्बासी मूजिबि औरतुनि, ॿारनि ऐं हर फ़र्द खे ज़िंक, आयरन ऐं विटामिन मिलियल अटो मिलण सां क़ुवत मदाफ़त वधंदी। पाकिस्तान में ऐं सिंध में जेके बि माइक्रोन्यूट्रिएंट स्पेशली विटामिन B12, ज़िंक, आयरन ऐं फोलिक एसिड, इन जी कमी खे पूरो करण लाइ अटे में इहे जुज़ा वधाया वेंदा। ऐं पाकिस्तान में ऐं सिंध में इहो प्रोग्राम शुरू कयो वियो आहे त सभिनी फ्लोर मिल्स वारनि खे ख़ासि क़िस्म जी प्रीमिक्स ॾिनी वेंदी ऐं उहो उन अटे में शामिलु कंदा त इन्हनि बीमारियुनि ते कंट्रोल करे सघिजे। आलमी खुराक वारे इदारे जो चवणु आहे त सूबे में ग़िज़ाई खोट ऐं बीमारियुनि जे ख़ात्मे जे लाइ विटामिन ऐं मादनियात मिलियल अटे जी फ़राहमी सां इन्हनि समूरनि मसइलनि जो हल मुमकिन बणाए सघिजे थो। कैमरामैन अरसलान सां गॾु फयाज़ कुरैशी, सिंध TV न्यूज़, कराची।